हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। असां हिन वक़्तु मातली नापर बदीन शहर में वेठल आहियूं। असां गॾु आहे रस गुलज़मान खान निज़ामानी। तव्हां ॾिसो पिया स्क्रीन ते। ऐं साईं असगर चांडियो साहब अने होटल दोस्तों जी। त असां होटल ते मानी खाधी थी। हीअ बदीन शहर जो नज़ारो में ॾिसी सघो था। तमामु बहितरीनु नज़ारो आहे बदीन जो। ॿियो कुझु कोन्हे दोस्तों, मानी त खाधीसीं। पैसा ना हिन वटि आहिनि, ना हिन वटि आहिनि, ना मूं वटि आहिनि। ऐं मथां दोस्तो हीअ चांहि बि खणी आयो आहे दोस्त। हीअ बहितरीनु चांहि आहे। हीअ होटल जो नालो छा आहे? कुंभार होटल। बदीन जी कुंभार होटल तमामु बहितरीनु होटल आहे। ऐं हिते मानी माशाल्लाह फस्ट क्लास मानी आहे। ऐं हिन सां गॾोगॾु चांहि बि तमामु बहितरीनु चांहि आहे, लस्सी आहे। पर असां मानी खाधी आहे ऐं हिनखे इहा ख़बर कोन्हे मानी जा पैसा कोन्हे, वरी चांहि खणी आयो आहे। दोस्तो अमां दोस्तनि जी दुआ जी अशद ज़रूरत आहे त असां हाणे हितां जान छॾाए सघूं, न त हेॾां होॾां त हीअ जेको आहे हिते हिनखे ॾियो वञूं, सुभाणे जी छॾाईंदासीं। महिरबानी।